असांजे मुआशरे में हिकिड़ी तव्हां सर्वे कयो, कंहिंखां तव्हां ईअं जेके संगत आहियो पाण में, उन्हनि खां पुछो त तव्हांखे दुनिया में सभ खां वधीक मुहबत कंहिंसां आहे? कोई चवंदो मूंखे फलाणी छोकिरीअ सां आहे, कोई चवंदो मूंखे कारोबार सां आहे, कोई चवंदो मूंखे फलाणे सियासी लीडर सां आहे, कोई चवंदो फलाणे एक्टर सां आहे। कोई शख्स इहो जवाब न ॾींदो त मूंखे रब सां मुहबत आहे। रब सां मुहबत करणी आहे, रब सां मुहबत करणी आहे। इहो शख्स जवाब तव्हांखे 10% भी शायद मिले या न मिले, पर ॿिया जवाब तव्हांखे खोड़ मिलंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वल्लदीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। ईमान वारा उहे आहिनि जेके अल्लाह खां, अल्लाह रब्बुल आलमीन सां सभ खां वधीक मुहबत कंदा आहिनि। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिन रहमतिही जअल लकुमुल लैल वन्नहार लितस्कुनू फीहि वलितब्तगू मिन फज़लिही वलअल्लकुम तशकुरून। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतआक़बून फ़ीकुम मलाइकतुम बिल्लैल व मलाइकतुम मिन नहार सुम्मा यअरुजुल लज़ीना बातू फ़ीकुम फ़यस्अलुहुम कैफ़ तरक्तुम इबादी व हुवा अअलमु बिहिम फ़क़ालू अतैनाहुम व हुम युसल्लून व तरकनाहुम व हुम युसल्लून। अल्लाह रब्बुल आलमीन जूं असां इंसाननि जे मथां बेशुमार नेमतूं आहिनि। फरमायो वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करणु चाहियो त उन्हनि खे शुमार नथा करे सघो। उन्हनि नेमतुनि मंझां हिकु नेमत अल्लाह जी निंड आहे। निंड इंसान सॼो ॾींहुं कमकार करे थो, दुनियावी कमनि में मसरूफ़ आहे। हाणे हिन शख्स खे राति जो निंड खपे, अल्लाह जी नेमत आहे। ऐं अॼुकल्ह इहा नेमत वधीक वाज़े थी वई। वाज़े कीअं थी जो असांजे मुआशरे में तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा केस मिलंदा जेके माण्हू चवनि था राति जो असांखे निंड नथी अचे, सुम्हूं था बिस्तरे ते, सुबुह तो थी वञे निंड नथी अचे। अल्लाह जी नेमत आहे। ऐं खोड़ सारा अहिड़ा मज़दूर आहिनि जेके सॼो ॾींहुं रिस्क हलाल कमाए करे राति जो बिस्तरे ते अचनि मथ सां हुननि खे निंड वठी थी वञे। इहा अल्लाह जी नेमत आहे। रब्बुल आलमीन फरमायो वमिन रहमतिही जअल लकुमुल लैल वन्नहार लितस्कुनू फीहि। फरमाया अल्लाह जी रहमत आहे तव्हांजे मथां, जंहिं रब तव्हांजे लाइ राति बि ठाही ऐं ॾींहुं बि ठाहियो। राति इन जे करे ठाही त लितस्कुनू फी, राति में तव्हां सुकून ऐं राहत हासिल कयो। ॾींहुं इन जे करे ठाहियो त अल्लाह जो फज़ल वञी करे तलाश कयो। हाणे इहा राति जी शुरूआत कॾहिं खां थी थिए ऐं ॾींहं जी शुरूआत कॾहिं खां थी थी? सवाल इहो आहे त असांजी राति जो शुरूआत कॾहिं खां थी ऐं असांजे ॾींहं जी शुरूआत कॾहिं खां थी? अॼु त कॉन्सेप्ट ई अलॻि थी वियो। असांजो ॾींहुं शुरू थो थिए सुबुह जो 11 बजे या 10 बजे ऐं असां सुम्हूं था राति जो 12 ऐं 1 बजे। उबतो थी वियो निज़ाम। हालांकि सहाबा इकराम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो बयान फरमाइनि था कान यकरहु नौम क़ब्लहा वल हदीस बादहा। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा जी नमाज खां बाद में फुज़ूल क़िस्म जे ॻाल्हाइण खे, फुज़ूल क़िस्म जी कचहरुनि खे नापसंद कंदा हुया। असांजी राति जी शुरूआत कॾहिं खां थी? इशा जी नमाज पढ़ी से, इशा जी नमाज पढ़ी करे फौरन वञी करे सुम्ही पवणो आहे। ऐं सुबुह जो आगाज़ कॾहिं खां थियो? जॾहिं सुबुह जो सुबुह सादिक थिए थी, फजर जी आज़ान अचे थी, मुर्ग ऐं कुकुड़ आवाज़ ॾे थो, इन वक़्तु असांजी सुबुह जो आगाज़ थी वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तसुब्बु दीक
फ़इन्नहु यूक़िज़ुकुम लिस्सलात, हिन मुर्ग के हिन कुकड़ के गारियूं न ॾींदा कयो, असांजी निंड ख़राब करे छॾे। फरमाए तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहे। यूक़िज़ुकुम लिस्सलात, तव्हांखे नमाज़ जे लाइ उथारे थो। तव्हांजे ॾींहं जो आगाज़ थी वियो। असां मुआशिरे जे अंदरि खोड़ सारा तव्हांखे नमाज़ी मिलंदा, जेके तव्हांखे ज़ोर जा बि पाबंद मिलंदा, असर जा बि पाबंद मिलंदा, मग़रिब जा बि पाबंद मिलंदा, पर इशा जी नमाज में ऐं फजर जी नमाज में गैर हाज़िर हूंदा। इहो मसलो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्न अस्क़ल सलात अलल मुनाफ़िक़ीन सलातुल इशाई व सलातुल फजर। फरमायो मुनाफ़िक़नि जे मथां सभ खां जेका भारी नमाज आहे, भारी नमाज आहे, उहा हिकिड़ी इशा जी नमाज आहे, ॿी फजर जी नमाज आहे। इंसान बा आराम सां सुकून सां उथियो, ज़ोर में शामिल थी वियो, कोई मसलो न आहे। असर में शामिल थी वियो, कोई बहादुरी वारो कमु न कई। मग़रिब में शामिल थी वियो, कोई बहादुरी वारो कमु न कई। असल बहादुरी तॾहिं आहे जॾहिं इंसान इशा जी नमाज में हाज़िर थिए ऐं फजर जी नमाज में हाज़िर थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, लक़द हममतु अन आमुर बिरजुलिन फयुसल्ली बिन्नास। मां इरादो कयो त मां हिकिड़े माण्हूअ खे हुकुम ॾियां त हू मुंहिंजी जॻह ते बीही करे नमाज़ पढ़ाए, मुंहिंजी जॻह ते बीही करे नमाज़ पढ़ाए। सुम्मा उख़रिजु इला रिजालिल लज़ीना ला यहज़ुरून फ़लात फ़उहर्रिक़ अलैहिम बुयूतहुम। फरमायूं पोइ मां वरी नमाज खे छॾे करे निकिरी वञा उन्हनि माण्हुनि जे घरनि जी तरफ़ जेके इशा में ऐं फजर में हाज़िर न थिया आहिनि। फरमायूं उन्हनि जे मथां उन्हनि जे घरनि खे मां साड़े छॾियां। मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे। हालांकि केरु आहिनि? रहमतुल लिल आलमीन आहिनि। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि। पर जेको शख्स इशा जी नमाज में हाज़िर नथो थिए जमात सां, फजर जी नमाज में हाज़िर नथो थिए जमात सां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ये ॿई नमाज़ूं मुनाफ़िक़नि जे मथां भारी हूंदियूं आहिनि। ऐं सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा बयान फरमाइनि था, इन्ना इज़ा रअयना रजुल ला यहज़ुरुल इशा वल फजर सान ज़न्न बिही। फरमायो जॾहिं असां कंहिं माण्हूअ खे ॾिसंदासीं त फजर में बि गैर हाज़िर आहे, नमाज ते नथो अचे, इशा में बि गैर हाज़िर आहे, नमाज ते नथो अचे। फरमायो असांजो उन जे बारे में गुमान बुरो थी वेंदो हुयो त किथे ईमान खां फिरी त न वियो आहे, किथे ई मुनाफ़िक़ त न थी वियो आहे। असल इंसान जे ईमान जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं इंसान फजर ऐं इशा में हाज़िर थींदो। ऐं असांजी डेली रिपोर्ट पेश थी थिए अल्लाह वटि, अल्लाह वटि डेली रिपोर्ट पेश थी थिए। कहिड़ी नमाज़ुनि में? हिकु फजर जी नमाज में, ॿी असर जी नमाज में, टिपहरी जी नमाज में ऐं सुबुह वारी नमाज में असांजी रिपोर्ट पेश थी थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सही बुखारी सही मुस्लिम जी रिवायत, फरमायो यतआक़बून फीकुम मलाइकतुम बिल्लैल व मलाइकतुम बिन्नहार। तव्हां वटि चक्कर था हणनि रात जा फरिश्ता भी, ॾींहं जा फरिश्ता भी। फयस्तमिऊन फी सलातिल असर वल फजर। फरमायो वरी सभु जमा था थियनि सुबुह जी नमाज में ऐं फजर जी नमाज में। जिन रात जो ड्यूटी कई वो सुबुह जी नमाज पढ़ी करे वरी हलिया विया, वरी जिन ॾींहं जो ड्यूटी कई वो असर जी नमाज पढ़ी करे वरी हलिया विया। फरमायो जमा था थियनि। सुम्मा यारुजुल लज़ीना बातू फीकुम। फरमायो पोइ वरी उहे जिन तव्हां वटि रात गुज़ारी उहे आसमाननि जी तरफ़ चढ़ी था वञनि। फयसअलुहुम व हुवा अअलमु बिहिम। फरमायो पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खां पुछे थो। हालांकि रब खे ख़बर आहे त मुंहिंजा बाना छा पिया कनि, रब खे ख़बर आहे त मुंहिंजा बाना ज़मीन ते कनि छा पिया, लेकिन पोइ बि रब्बुल आलमीन फरिश्तनि खां सवाल थो करे, कैफ़ तरक्तुम इबादी, ॿुधायो त मुंहिंजा बाना हेठि छा पिया कनि। रात वारा जवाब ॾियनि था, या रब तरकनाहुम वहुम युसल्लून व अतैनाहुम वहुम युसल्लून। जॾहिं रात जो ड्यूटीअ ते वियासीं, शाम जो टिपहरीअ जे वक़्तु ड्यूटी करणु वियासीं, फरमायो सभु जा सभु नमाज़ पिया पढ़नि। रात जी ड्यूटी करे सुबुह जो वापसि पिया अचूं, वरी सभिनी खे ॾिसो थे त वरी नमाज़ पिया पढ़नि। केॾी न भली रिपोर्ट आहे।
जेकॾहिं असां डेली सुबुह जी निमाज़ में भी हाज़िर हुजूं ऐं असर जी निमाज़ में भी जमात सां हाज़िर हुजूं, अल्लाह रब्बुल आलमीन वटि डेली असांजी रिपोर्ट इहा पेश थींदी त ही सभु जा सभु निमाज़ी आहिनि, सभु जा सभु निमाज़ी आहिनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्ला सुबह फहुव फी ज़िम्मतिल्लाह, जंहिं शख्स सुबुह जी निमाज़ जमात सां पढ़ी, फहुव फी ज़िम्मतिल्लाह, उहो शख्स अल्लाह जे ज़िम्मे आहे। उन शख्स जी जान जी हिफ़ाज़त अल्लाह जे ज़िम्मे, उन शख्स जे घर जी हिफ़ाज़त अल्लाह जे ज़िम्मे, उन शख्स जे कारोबार जी हिफ़ाज़त अल्लाह जे ज़िम्मे, उन शख्स जी नौकरीअ जी हिफ़ाज़त अल्लाह जे ज़िम्मे, अल्लाह जे ज़िम्मे आहे। फरमायूं फला यतलुबन्नकुम फी ज़िम्मतिही मिन शैइन, हाणे अल्लाह जे ज़िम्मे खां तव्हांखे ॿी शइ तलब न करे, मतलब अल्लाह जे ज़िम्मे में अचो, निंड तव्हांखे अल्लाह जे ज़िम्मे खां परे न करे वञे। ईअं न थिए जो सुम्हिया पिया हुजो ऐं अल्लाह जो ज़िम्मो तव्हांजे हिस्से में अचे ई कोन, इहा फज़ीलत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु ॿी हदीस सही बुखारी सही मुस्लिम जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन सल्ला बरदैन दखलल जन्नत, जंहिं शख्स ॿ थधियूं निमाज़ूं पढ़ियूं, जंहिं शख्स ॿ थधियूं निमाज़ूं पढ़ियूं, फरमायूं दखल अल जन्नत, इन शख्स के अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी जन्नत में दाख़िल फरमाईंदो। थधियुनि निमाज़नि मां मुराद सुबुह जी निमाज़ भी जमात सां, टिपारी जी निमाज़ भी जमात सां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु ॿी हदीस अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लन यलिज अन्नार अहदुन सल्ला क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल ग़ुरूबिहा, फरमाया उहो शख्स कॾहिं भी हरगिज़ जहन्नुम में दाख़िल न थींदो जंहिं शख्स सिज उभरण खां पहिरियों वारी निमाज़ पढ़ी ऐं सिज ग़ुरूब थियण खां पहिरियों वारी निमाज़ पढ़ी। सुबुह जी निमाज़ भी जमात सां पढ़े, उन शख्स भी जहन्नुम में दाख़िल न थींदो। असर जी निमाज़ टिपारीअ जी निमाज़ भी जमात सां पढ़े, फरमाया इहो शख्स भी जहन्नुम में कॾहिं भी दाख़िल न थींदो। इन जे करे ई त रब्बुल आलमीन फरमायो, हाफ़िज़ू अला सलावाति वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन, पंहिंजी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त कंदा कयो, ख़ासि तौर ते दरमियानी निमाज़ असर जी निमाज़। इहा फज़ीलत आहे उन शख्स जे लाइ जेको शख्स सुबुह जी निमाज़ ऐं असर जी निमाज़ जमात सां पढ़े थो। हिकु ॿी हदीस अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्लल इशा फी जमातिन फकअन्नमा क़ाम निस्फ़ल लैल वमन सल्ला सुबह फी जमातिन फकअन्नमा क़ाम लैल कुल्लहु। फरमाया जंहिं शख्स इशा जी निमाज़ जमात सां पढ़ी, इशा जी निमाज़ शुरू में हदीस ज़िक्र कईसे, मुनाफिकनि जे मथां सभ खां भारी निमाज़ कहिड़ी, इशा जी। फरमाया जंहिं शख्स सुबह इशा जी निमाज़ जमात सां पढ़ी, फरमाया फकअन्नमा क़ाम निस्फ़ल लैल, ॼण उन शख्स अल्लाह जी बारगाह में अधु रात जो क़याम कयो। अल्लाह रब्बुल आलमीन उन शख्स जे नामा अमाल में अधु रात जे तहज्जुद जो सवाब लिखराए छॾे थो। शर्त इहो आहे त इशा जी निमाज़ जमात सां पढ़े। फरमायो वमन सल्ला सुबह फी जमातिन, जंहिं शख्स वरी सुबुह जी निमाज़ भी जमात सां पढ़ी, इशा भी जमात सां पढ़े, सुबुह भी जमात सां पढ़े, फरमायो फकअन्नमा क़ाम लैल कुल्लहु, ॼण हुन शख्स अल्लाह जी बारगाह में सॼी रात बीह करे तहज्जुद पढ़ियो। इहा फज़ीलत आहे, अहमियत आहे। असां शायदि इहो समझी वेठा आहियूं त अमल खां सवा असांजी निजात थी वेंदी। ही निमाज़ूं आहिनि जेके रब्बुल आलमीन असांजे मथां फ़र्ज़ कयूं आहिनि। असांजे ईमान जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां हिन अंधेरी रात में, थधी रात में वुज़ू करे अल्लाह जी बारगाह में बीहूं, रब सां मोहब्बत तॾहिं असांखे साबित करणी पवंदी। असांजे मुआशिरे में हिकिड़ी तव्हां सर्वे कयो, कंहिंखां तव्हां ईअं जेके संगत आहियो पाण में, उन्हनि खां पुछो त तव्हांखे दुनिया में सभ खां वधीक मोहब्बत कंहिंसां आहे। कोई चवंदो मूंखे फलाणी छोकिरीअ सां आहे, कोई चवंदो मूंखे कारोबार सां आहे, कोई चवंदो मूंखे फलाणे सियासी लीडर सां आहे, कोई चवंदो फलाणे एक्टर सां आहे। कोई शख्स इहो जवाब न ॾींदो त मूंखे रब सां मोहब्बत आहे। रब सां मोहब्बत करणी आहे, रब सां मोहब्बत करणी आहे। इहो शख्स जवाब तव्हांखे 10% भी शायदि मिले या न मिले, पर ॿिया जवाब तव्हांखे खोड़ मिलंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, ईमान वारा उहे आहिनि
जेके अल्लाह का, अल्लाह रब्बुल आलमीन सां सब खां वधीक मोहब्बत कंदा आहिनि। अल्लाह सां मोहब्बत कीअं साबित थींदी? जॾहिं अंधेरी रात हुजे, सर्दी वारी रात हुजे, तॾहिं बि अची करे पंहिंजो गरम बिस्तर छॾे करे थधे पाणीअ सां वुज़ू करे अल्लाह जे साम्हूं बीहूं, तॾहिं असांजी मोहब्बत साबित थी वेंदी त वाक़िअतन रब्बुल आलमीन सां असांखे सची ऐं पक्की मोहब्बत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सही मुस्लिम जी रिवायत, ईअं न आहे जो सिर्फ मोहब्बत साबित थी, अञा ॿिया बि इनामात आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, बशिरिल मशाईन फी ज़ुलमी इलल मसाजिद बिन्नूर ताम यौमल क़ियामह। उन्हनि माण्हुनि खे ख़ुशख़बरी ॾियो जेके ऊंदहि में मस्जिदनि जी तरफ़ वञनि था, हली करे वञनि था, जेके अंधेरनि में ऐं ऊंदहि में मस्जिद जी तरफ़ हली करे वञनि था। कहिड़ी शइ जी ख़ुशख़बरी ॾियूं? फरमायूं, बिन नूर ताम यौमल क़ियामह, क़यामत वारे ॾींहुं इन्हनि जे लाइ नूर ई नूर हूंदो, काई ऊंदहि न हूंदी। हाणे तव्हां ऐं असांखे क़यामत वारे ॾींहुं नूर जी ज़रूरत आहे। असांजे बुरनि अमलनि जो अंधेरो, पुलिस रात जो अंधेरो, बुरनि अमलनि जो अंधेरो, इहो सभु जा सभु महशर जे मैदान में हूंदा। इन वक़्त असांखे नूर अता करण वारी जेका शइ आहे उहा निमाज़ आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन यौमल क़ियामह। जंहिं शख्स इन निमाज़ जी हिफ़ाज़त कई, फरमायो क़यामत वारे ॾींहुं इहा निमाज़ इन शख्स जे लाइ नूर जो बि बाइस थींदी ऐं इन शख्स जे लाइ अल्लाह जे साम्हूं हुज्जत ऐं दलील बि हूंदी त हे रब, अंधेरा हुया, सर्दियूं हुयूं, लाइट न हुई, तॾहिं बि ही रब तुंहिंजे साम्हूं अची करे बीहंदो, निमाज़ खे अदा कंदो। उनजी फज़ीलत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु ॿी हदीस, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अला अदुल्लुकुम अला मा यमहुल्लाहु बि अल खताया व यरफउ बि दरजात। फरमाया, छा मां तव्हांखे न ॿुधायां ॿ अमल, ॿ इनाम। अमल घणा? टे। इनाम घणा? ॿ। अमल घणा? टे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अला मा यमहुल्लाहु बि अल खताया, जिन अमलनि जे करे नंबर 1 अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे गुनाहनि खां धोई छॾे। यमहु, महा यमहु अरबी में चवंदा आहिनि मिटाइण। इरेज़र आहे न, रबड़, पेंसिल सां का शइ लिखूं उनखे वरी मिटाए छॾींदा आहियूं, उनजो निशान ऐं वजूद बाक़ी न रहंदो। फरमाया, इहे अमल बि अहिड़ा आहिनि जेकॾहिं तव्हां करे वठो, रब्बुल आलमीन उन्हनि अमलनि जे करे तव्हांजे गुनाहनि खे ईअं मिटाए छॾींदो, उन्हनि जो वजूद ई बाक़ी न रहंदो। केॾी वॾी फज़ीलत आहे, इनाम केॾो वॾो आहे। फरमाया, ॿियो इनाम कहिड़ो आहे? व यरफउ बिही अदरजात, ऐं उन्हनि अमलनि जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में तव्हांजा दरजात बुलंद फरमाईंदो। दर्जो न आहे हिकिड़ो, जमा जो लफ़्ज़ इस्तेमाल थियल आहे। फरमाया, अदरजात, उन्हनि अमलनि जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत वारे ॾींहुं तव्हांजा दरजात बुलंद फरमाईंदो। कहिड़ा अमल? टे। पहिरियों अमल इस्बाग़ुल वुज़ू अलल मकार, जॾहिं इंसान खे पाणीअ में हथ लॻाइण नापसंद हुजे, सी आहे, गीज़र जो इंतज़ाम कोन्हे, मस्जिद में मोटर जो इंतज़ाम कोन्हे, थधी टैंकीअ जो पाणी आहे, फरमाए इन थधे पाणीअ मां बि मुकम्मल वुज़ू थो करे, जान नथो छॾाए। हिकिड़ो हूंदो आहे न, जान बा तकड़ में थधि आहे, बा जान छॾाए वुज़ू कर, मुकम्मल वुज़ू, हर उज़्व खे 3 मरतबा आराम सां इत्मिनान सां धोए थो। इस्बाग़ुल वुज़ू अलल मकार, पाणीअ में हथ लॻाइण पसंदि न अथसि, उनजे बावजूद भी मुकम्मल वुज़ू तो करे। फरमाए इहो शख्स अहिड़ो आहे जंहिंजा रब गुनाह भी मिटाईंदो, रब इन जा दर्जात भी बुलंद फरमाईंदो। ॿियो अमल फरमायूं व कसरतुल खुता इलल मसाजिद, कसरत सां कदम खणी करे मस्जिद में वञे थो, कसरत सां घणी तादाद में, सुबुह जो वयो, वरी ज़ोहर में वयो, वरी असर में वयो, वरी मगरिब में वयो, वरी इशा में वयो, कसरत सां ताल्लुक मस्जिद सां आहे। इहो भी अमल अहिड़ो आहे फरमायूं जंहिं अमल जे ज़रिए अल्लाह रब्बुल आलमीन हिन जे गुनाहनि खे मिटाईंदो ऐं रब्बुल आलमीन जन्नत में हिन जे दर्जात खे अञा बुलंद फरमाईंदो। फरमायूं टियों अमल वंतज़ारु सलात बाद सलात, हिक नमाज खां बाद में वरी ॿी नमाज जो इंतज़ार अथसि। खोड़ सारा माण्हू तव्हां अहिड़ा भी ॾिठा जेके तकल्लुफ़ नमाज जी आज़ान अचे
ॼण बेचैन थी वेंदा आहिनि, ऐं वरी अज़ान अची वई, वरी नमाज़ ते वञणो पवंदो। अहिड़ा बेईमान बि आहिनि, पर अहिड़ा ईमान वारा बि आहिनि जेके हिकु नमाज़ पढ़ी करे अचनि था, वरी ॿी नमाज़ जो इंतज़ार अथनि, ॿी नमाज़ जो इंतज़ार अथनि। फजर पढ़ी आया, वरी इंतज़ार आहे, ज़हन में आहे। फरमाए इन ज़हन में रखण जे करे, इन नीयत साफ़ हुजण जे करे अल्लाह रब्बुल आलमीन इन जा गुनाह भी मिटाइंदो, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन शख्स जा जन्नत में दर्जात भी बुलंद फरमाइंदो। यह फजीलत आहे जेको शख्स पंहिंजो ताल्लुक मस्जिद सां रखे थो, पंहिंजा कदम कसरत सां खणी करे मस्जिद में वञे थो, कसरत सां वुज़ू करे थो, पाणीअ में हथ लगाइण नापसंद आहे तॾहिं भी मुकम्मल वुज़ू करे थो। असां सभिनी अल्लाह खे न ॾिठो आहे, अल्लाह के ॾिठो आहे के न ॾिठो आहे, रब खे ॾिसणु चाहियूं था, फरमाए ॾिसणु चाहियूं था, सभिनी जी ख़्वाहिश आहे। पोइ ॾिसंदासीं कीअं? फिलाणो पीर पुॼाईंदो न, अमल सां थींदो। तव्हांजो अमल मज़बूत हूंदो, क़यामत वारे ॾींहुं तव्हांखे रब्बुल आलमीन जो दीदार नसीब थींदो। रब केरु? उहो रब जंहिं तव्हांखे पैदा कयो, तव्हांजे लाइ नेमतूं अता कई, हिन सॼे जहान जो मालिक, उहो रब तव्हांखे पंहिंजो दीदार कराईंदो। पर उन लाइ वज़ीफ़ो आहे। अहलुल हदीस वटि वज़ीफ़ो हूंदो आहे कंहिंजो, पीरनि जो न। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वज़ीफ़ो उन जो हलंदो। वज़ीफ़ो ॿुधायां थो कंहिंजो आहे, ॿुधायल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए इन्नकुम सतरौन रब्बकुम कमा तरौन हादल क़मर ला तुदामून फी रुयतिही। फरमाए अन क़रीब तव्हां पंहिंजे रब खे ॾिसंदव जीअं हिन चंड खे ॾिसो था। मतलब चंड जहिड़ो रब न आहे, लेकिन छा तशबीह छा में आहे? फरमाए ला तुदामून फी रुयतिही, जीअं चंड खे ॾिसण में रश न आहे थींदी, ईअं रब खे ॾिसण में रश न थींदी। हर शख्स जन्नत में जेको जिते वेठो हूंदो, उतां आराम सां इत्मिनान सां पंहिंजे रब जो दीदार करे वठंदो। चंड खे ॾिसण में रश थींदी आहे त परे थी मां ॾिसां? न, हर शख्स जेको जाते बीठो हूंदो आहे, उतां आराम सां इत्मिनान सां चंड खे ॾिसी वठंदो आहे न। फरमाए ईअं ई अहले जन्नत रब्बुल आलमीन खे ॾिसी वठंदा। अमल कहिड़ो आहे? वज़ीफ़ो कहिड़ो आहे? नुस्ख़ो कहिड़ो आहे? कहिड़ो करणो पवंदो? फरमाए फ़इन इस्तताअतुम अल्ला तुग़लिबू अला सलातिन क़ब्ल तुलूइ शम्स व क़ब्ल ग़ुरूबिहा फ़फ़अलू। फरमाए जेकॾहिं तव्हां ताक़त रखो था त सिज उभरण खां पहिरियों वारी नमाज तव्हांजी मिस न थिए, जेकॾहिं तव्हां ताक़त रखो था त सिज लहण खां पहिरियों वारी नमाज तव्हांजी मिस न थिए, फरमायूं फ़फ़अलू, लिहाज़ा इहो कयो। अमल कहिड़ो आहे? वज़ीफ़ो कहिड़ो आहे? त सुबुह जी नमाज जा पाबंद थी वञो जमात सां, असुर जी नमाज जा पाबंद थी वञो जमात सां। क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन जो दीदार ईअं थींदो जीअं हिन चंड खे ॾिसो था। वज़ीफ़ो ऐं नुस्ख़ो इहो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो याक़िदु शैतानु अला क़ाफ़ियति रअसि अहदिकुम इज़ा हुवा नाइमुन सलास वक़दातिन। जॾहिं इंसान रात जो सुम्हे थो तो फरमायो शैतान हिन जी क्यारीअ में 3 गंडियूं थो हणे। इंसान जेकॾहिं कंहिंखे मज़बूतीअ सां झलणो हुजे न, अब क्यारीअ खां पकतो मांस, ईअं चवंदा आहियूं न असां सिंधी, क्यारीअ खां वठेसि, माना हेॾे होॾे हिली जुली न सघंदो। रात जो जॾहिं असां सुम्हूं था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सही बुखारी सही मुस्लिम जी रिवायत, तो फरमायो शैतान इंसान जी क्यारीअ में 3 गंडियूं थो हणे। हाणे छा थियो? उहे गंडियूं खुलनि कीअं? शैतान जे हमले मां निकिरूं कीअं? असां छा आहे, हारजी वेठा आहियूं। शैतान खे चई छॾियो आहे बा जीअं वणई तूं खेॾ, मां कुझु नथो करे सघां। हालांकि रब तो चवे इन कैद शैतान कान ज़ईफ़ा, शैतान जूं चालूं ऐं मकर कमज़ोर आहिनि, थोड़ी हिम्मत कयो, थोड़ी हिम्मत कयो। शैतान जूं चालूं ऐं मकर कमज़ोर आहिनि, थोड़ी हिम्मत कयो। हाणे शैतान तव्हांजो रात जो सुम्हियो ॻंढ हणी छॾियईं, 3 गंडियूं। फरमायूं फ़इन इस्तयक़ज़ व ज़कर अल्लाह इन हल्लत उक़दतुन। फरमाए जेकॾहिं सुबुह जो जाग थी थिएसि, फजर जे वक़्तु, सुबुह जो जाग थी थिएसि फजर जे वक़्तु, फरमाए हिकिड़ी ऐं अल्लाह जो उथी करे ज़िक्र थो करे। ज़िक्र कहिड़ो थो करे? उहा मसनून दुआ जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाना बअदमा अमातना व इलैहि नुशूर।
सब तारीफ़ूं उन ज़ात जे लाइ आहिनि जे मरण खां बाद में असांखे ज़िंदा कयो। शेख साहब ज़िक्र कयो त निंड भी मौत जी क़िस्म आहे। व इलैहि नुशूर, ऐं उन रब जी तरफ़ ई वापसि वञणो आहे। हमेशा जी मौत बि ईंदी कॾहिं। फरमायो उथियो आहे, उथी करे अल्लाह जो ज़िक्र कयईं पंहिंजे बिस्तर तां। फरमायो इन हलत उक़दतुन, हिकिड़ी गंढ खुली वई। हिम्मत कयईं न थोड़ी, हिकिड़ी गंढ खुली वियसि। फरमायो व इन तवज़्ज़ा इन हलत उक़दतुन, वरी अञा हिम्मत करे उथियो, वुज़ू कयईं, वञी करे वुज़ू कयईं। वुज़ू करण सां फरमायो ॿी गंढ खुली वियसि। सुम्म तवज़्ज़ा व सल्ला, फरमायो उन खां बाद में वरी बिही करे फजर जी नमाज पढ़े तो। फरमायो इन हलत उक़दतुन, टी गंढ भी खुली थी वनेसि। फ़अस्बह नशीतन तय्यिबुन नफ्स, फरमायो हाणे ही सुबुह करे तो, ही मुकम्मल तौर ते चुस्त आहे। चुस्त आहे मुकम्मल तौर। तव्हां आज़मत थो कयो, तव्हां जंहिं ॾींहुं फजर जी नमाज पढ़ो जमात सां अची करे, तव्हांजो ॾींहुं मुकम्मल तौर ते चुस्त गुज़रंदो। तय्यिबुन नफ्स, फितरत आहे न, फितरत आहे इहा। अल्लाह रब्बुल आलमीन इन फितरत ते पैदा कयो आहे। इन खां जेकॾहिं हटंदासीं त असांजी मामलात ख़राब थींदा, जिस्म जी एक्टिविटी ख़राब थींदी। फरमायो सुबुह जो उथियो आहे, फ़अस्बह नशीतन तय्यिबन नफ्स, हिन जो जिस्म भी चुस्त आहे, हिन जो नफ्स भी मुकम्मल तौर ते पाक ऐं साफ़ आहे। व इल्ला अस्बह, जेकॾहिं इहो न कयईं, सुबुह जो उथियो ज़िक्र भी न कयईं, सुबुह जो उथियो वुज़ू भी न कयईं। वुज़ू हिकिड़ो सैनिटाइज़र आहे, तव्हांखे चुस्त रखंदो। जॾहिं भी तव्हां जिस्म में इहो सुस्ती महसूस कयो, वञी करे सुन्नत जे मुताबिक़ वुज़ू कयो, तव्हांजी सुस्ती उन वक़्तु ख़त्म थी वेंदी। फरमायो न उथियो, न वुज़ू कयईं, न नमाज पढ़ई, इल्ला अस्बह खबीसन नफ्स कसलान, फरमायो हिन जो नफ्स सॼो ॾींहुं खबीस रहंदो ऐं सॼो ॾींहुं सुस्त रहंदो। इहो आज़म तो करे ॾिसो, जंहिं ॾींहुं तव्हां फजर जी नमाज अची करे जमात सां पढ़ो, उन ॾींहुं भी पंहिंजे जिस्म जी कंडीशन ऐं कैफ़ियत ख़ुशी ऐं सुरूर महसूस कंदव। ऐं जंहिं ॾींहुं फजर जी नमाज जमात सां न पढ़ो, सॼो ॾींहुं सुस्त गुज़रंदो, इंसान जो नफ्स पाक ई कोन थींदो। यह अहमियत है फजर की नमाज पढ़ने की। एक ॿी रिवायत अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स फजर की नमाज के लाइ न उथियो, हिकिड़े शख्स जो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं तस्करो कयो वियो। फरमायो हादर रजुल नाम अन सलातिल फजर, ही शख्स है जेको फजर की नमाज का सुम्ही पियो। फरमायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ज़ाका रजुलन बाल शैतान फी उज़ुनैहि, ही वो बदबख्त है जंहिंजे कनन में शैतान पेशाब करे हले वियो। न उथियो फजर ते, हाणे शैतान कनन में पेशाब करे हलियो वियसि, मुंहिंजो कम थी वियो, तू फजर ते न जागी सघे, हाणे वञई जेको कर, मुंहिंजो कम तुंहिंजे मथां थी वियो। इंसान सुबुह जो उथे फजर जी नमाज पढ़े, जेकॾहिं फजर जी नमाज जे लाइ न उथियो, इंसान जे कनन में शैतान पेशाब कयूं हलियो थो वञे। इहो मसलो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ॿियो नुस्ख़ो बयान करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म था कयूं, ऐं इन वज़ीफ़े ऐं इन नुस्ख़े जे मथां अमल करणो आहे, अमल करणो आहे। ऐं वज़ीफ़ो ऐं नुस्ख़ो मूं अर्ज़ु कयो कंहिंजो हलंदो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिलसिला हदीस सहीह में इमाम अलबानी रहमहुल्लाह इन हदीस के ज़िक्र कयो आहे, 3403 नंबर हदीस आहे, ऐं शेख इब्न बाज़ रहमहुल्लाह इन हदीस के हसन करार ॾिनो आहे। बिल्कुलु सही हदीस आहे। असां मुआशिरे में हिकिड़ी शिकायत कंदा आहियूं, कहिड़ी शिकायत? साईं सऊदी गवर्नमेंट हज महांगो करे छॾियो, उम्रो महांगो करे छॾियो, मां ग़रीब माण्हू काॾे वञा? ग़रीब जे लाइ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महीने में न, साल में न, हफ्ते में न, अमीर हुजे चाहे ग़रीब हुजे, डेली हज ऐं उम्रे जो पैकेज आहे। वठणु चाहियो था त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन नुस्ख़े जे मथां अमल कयो। गारंटी कंहिंजी आहे? मुंहिंजी न आहे, काइनात जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन सल्लत सुबह फी जमाअतिन, जंहिं शख्स सुबुह जी नमाज जमात सां पढ़ी, टे कम करणा आहिनि, टे कम। जंहिं शख्स कंहिं कब्रिस्तान में वञी करे चिल्लो न आहे कटणो, नुस्ख़ो भी आसान आहे, वज़ीफ़ो भी आसान आहे। फरमायो जंहिं शख्स सुबुह जी नमाज जमात सां पढ़ी, सुम्मा क़ाद फयज़्कुरुल्लाह हत्ता तत्लु अश-शम्स सुम्मा सल्ला रकातैन,
फरमायो नमाज पढ़ी करे पोइ उते ही वेही रहियो, यज़कुरुल्लाह, अल्लाह जो जिक्र कंदो रहियो, क़ुरान मजीद जी तिलावत कई, सुबह शाम जा अज़कार पढ़ी, अल्लाह के याद कई, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद पढ़ी, अल्लाह जो जिक्र ही कंदो रहियो, कचहरी न। फरमायो जॾहिं वरी सिज उभरे तो सुम्म सल्ला रकातैन, उथी करे 2 रकात पढ़े तो इशराक जो। फरमायो कानत लहू काजिर हज्जतिन व उमरतिन तामतिन तामतिन तामतिन, इन शख्स जे लाइ हज जो भी सवाब आ, उमरे जो भी सवाब आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मता समझो तो सवाब घट है उन हज ऐं उन उमरे का। फरमायो तामतिन गारंटी है, मुकम्मल है, मुकम्मल है, मुकम्मल है, या मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गारंटी है। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है, अल्लाह रब्बुल आलमीन सभी मुसलमानन के खुसूसी तौर ते सभी नमाजुन जी ऐं खुसूसी तौर ते फजर जी नमाज ऐं असर जी नमाज जी पाबंदी करण जी तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।